ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जे 20 अध्याय में ॾिठो हो त ब्रह्मा जी जा 10 पुट पैदा थियनि था, जिन जा नाला मरीच, कश्यप, उत्तरा, अंगरा, प्लस्त, कृत, वर्ग, वशिष्ठ, दक्ष ऐं नारद हुआ। ऐं ब्रह्मा जी पंहिंजे 10 पुटनि खे चवे थो त तव्हां पहिरियां ई वञी भॻवान जो तप कयो ऐं उन खां पोइ संसारी जीवन जो पैदा करियो। ऐं गॾोगॾु पाण 20 अध्याय में इहो ॾिठो हो त ब्रह्मा जी जेको पंहिंजो बदन त्याग कनि था, उन मां अंधेरो पैदा थिए थो ऐं ब्रह्मा जी जूं जेके हॾियूं ऐं चमड़ो हो, उन खे दक्ष ऐं जक्ष जेके ब्रह्मा जी मां पैदा थिया हुआ, उहे स्त्री सम्झी खणी विया हुआ। सभई चयो जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जो 21 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे नारायण जी जो दर्शन ॾियणु। श्री विदुर पुछियो, स्वयंभूमन जो वंश ॾाढो वॾो आहे, उन बाबति ॿुधायो। प्यारा भक्तों, स्वयंभूमन मनुअ खे ई चवंदा आहिनि। मनु मां पंहिंजो इंसान जेके आहियूं, मनु मां पंहिंजी उत्पत्ति थी आहे ऐं उन करे इंसान खे मनुष्य चयो वेंदो आहे। श्री मैत्री रखेश्वर चयो त ए विदुर जी, स्वयंभूमन ऐं सतरूपा जंगल में वञी 10,000 वरियनि ताईं परमेश्वर जो ध्यानु ऐं तप कयो। जॾहिं वेंकटनाथ खेनि दर्शन ॾिनो, तॾहिं स्वयंभूमन ऐं सतरूपा पार ब्रह्म परमेश्वर जो दर्शन पाए घणी स्तुति ऐं पूजा करे हथ जोड़े चयो त हे दीनानाथ अंतर्यामी, असां दुनिया पैदा करण ऐं राज गद्दी पाइण वास्ते तप कयो आहे। इहा असांजी भुल आहे जो राज जी इच्छा सां तप कयो अथऊं, पर मुक्ति मिलण जे वास्ते तप ऐं सुमरण करणु घुरियो हो। नारायण जी ही ॻाल्हि ॿुधी चयो त ए स्वयंभूमन, जंहिं मतिलबु मिलण वास्ते अवां तप कयो आहे, सो ऐं सवाइ उन जे ॿी जंहिं शइ जी इच्छा हुजेव, उहो बि वरदान मूं खां घुरो त मां अव्हां खे ॾींदुसि। जॾहिं अहिड़ी कृपा ऐं दया वेंकटनाथ जी स्वयंभूमन ऐं सतरूपा पाण ते ॾिठी, तॾहिं हथ जोड़े चयऊं त असांजी मर्ज़ी आहे त अव्हां जहिड़ो औलाद असां वटि पैदा थिए। इहा ॻाल्हि ॿुधी पार ब्रह्म परमेश्वर मुश्की चयो त मूं जहिड़ो ॿियो को बि हिन जगत में न आहे जो अव्हां वटि पैदा थिए, पर तव्हांजी मुराद पूरी करण वास्ते मां पाण अवतार वठी तव्हांजो औलाद अची थींदुसि। ईअं चई नारायण जी अंतर्ध्यान थी विया ऐं स्वयंभूमन ऐं सतरूपा ब्रह्मा जी वटि अची दंडवत कई ऐं स्वयंभूमन पंहिंजे पिता जे हुकुम सां सॼी सृष्टि जो राज करणु लॻो। ऐं स्वयंभूमन ऐं सतरूपा मां 2 पुट उत्तानपाद ऐं प्रियव्रत ऐं 3 छोकिरियूं अकूति, देवहूति ऐं परसूति नाले पैदा थियूं। उत्तानपाद खे ध्रुव नाले पुटु पैदा थियो ऐं प्रियव्रत पहिरियां ई नारद जी जे ज्ञान सेखारण करे दुनिया खां अलॻि थी वियो हो, जो पोइ वरी ब्रह्मा जी जे सम्झाइण सां 7 दीपनि जो राज कयईं। स्वयंभूमन अकूतीअ जी शादी ऋच नाले रखेश्वर सां कई। करदम रखेश्वर ब्रह्मा जी जे पुटु पंहिंजे पिता जे हुकुम सां 10,000 वर्य परमेश्वर जो तप कयो। जॾहिं भॻवान प्रसन्न थी दर्शन ॾिनसि, तॾहिं दंडवत पूजा ऐं स्तुति करे हथ जोड़े चयो त हे परमेश्वर, तूं सॼे 7 गुण जो आधार आहीं। योगी जिन अव्हां जे ही दर्शन जी इच्छा कंदा आहिनि। अॼु तव्हांजो दर्शन करे मूंखे ॾाढो आनंद प्राप्त थियो आहे। जिन माण्हुनि जी मत मारिजी वेंदी आहे, से हिन संसार जे सुख भोगण लाइ
तव्हांखे यादि कंदा आहिनि ऐं तव्हीं वरी कृपा करे उहे सुख खेनि ॾींदा आहियो। अॼु मां बि उन्हनि सकामी पुरुषनि वांगुरु अर्धांगिनी हथ करण लाइ तव्हांजी शरण में आयो आहियां। तव्हीं कुल्प विरख्य वांगुरु सभु कामनाऊं पूरियूं करण वारा आहियो। तरह तरह जी कामना में फाथल ही लोक तव्हांजे वचन रूपी डोरीअ में ॿधल आहिनि। हे धर्म मूर्ति, उन्हनि लोकनि जी पैरवी करे मां बि तव्हांखे पूजा अर्पण थो करियां ऐं तव्हांजी आज्ञा पालन करण लाइ स्त्री जी इच्छा थो करियां। लेकिन प्रभु, अहिड़ी दीन दशा त उन्हनि जी आहे जेके तव्हां खां डप था खाइनि। तव्हांजा भक्त ईअं न कंदा आहिनि, हू त फ़क़ति तव्हांजे चरणनि जो आसरो वठंदा आहिनि। प्रभु, ही काल चक्र ॾाढो प्रबल आहे। हू चराचर जगत जे जीवन खे काटींदो आहे, पर तव्हांजे भक्तनि जे जीवन खे छुई बि न सघंदो आहे। तव्हीं असां भक्तनि खे जेके मायक सुख ॾियो था, से शल असां लाइ चङा साबित थियनि, जंहिं करे असीं वॾनि गुरनि ऐं ऋषियुनि जो कर्ज़ चुकाए सघूं। हिन वक़्तु तव्हां सुरगुण रूप में दर्शन ॾिनो आहे, सो भोग ऐं मोक्ष ॿई फल ॾींदड़ आहे। हे नाथ, मां तव्हांजे चरणनि खे वारंवार नमस्कार करियां थो। ही ॻाल्हि ॿुधी वेंकटनाथ चयो त मूं तोखे मर्ज़ी मूजिबि वरदान ॾिनो ऐं उन खां सवाइ ॿियो बि जेकी तोखे घुरिजे सो वठ। ऐं ॿिए ॾींहुं स्वयंभूमन तो वटि अची देवहूति पंहिंजी धीअ खे परणाईंदो ऐं मां तव्हां वटि अची अवतार वठंदसि। तंहिं करे शादी करण खां इनकार न कजि। ईअं चई वेंकटनाथ जी अखियुनि मां पाणी वहण लॻो। हिन करे त ॾिसो, करदम रखेश्वर फ़क़ति शादीअ जे लाइ 10,000 वर्य तप कयो आहे। उन पछताओ करण में जंहिं जाइ ते परमेश्वर जी लुड़कनि जो पाणी किरियो हो, उते बंदसर नाले तीर्थ पैदा थियो, जो अञा ताईं कुरुक्षेत्र में मौजूदु आहे। जंहिंखे वर मिलियल आहे त जेको हिन तीर्थ ते अची स्नानु कंदो, उन जा सभु पाप छुटी वेंदा ऐं संदसि मन धर्म जे पासे लॻंदो। सभई चओ जय श्री कृष्णा। इहा ॻाल्हि चई पार ब्रह्म परमेश्वर वेंकट ॾांहुं हलियो वियो ऐं करदम जी स्वयंभूमन जे अचण जे इंतज़ार में वेठो हो। हिकु ॾींहुं राजा स्वयंभूमन सतरूपा पंहिंजी स्त्री ऐं देवहूति पंहिंजी धीअ समेत जराऊ रथ ते चढ़ी पहिरियां ई बंदसर तीर्थ में वियो। उते स्नान करे वरी करदम रखेश्वर जे मकान ते वञी दंडवत कयो। करदम जी वॾे आदर भाव सां खेनि विहारे संदसि वॾाई करण लॻो। एतिरी कथा ॿुधाए सूत जी सनक आदिक रखेश्वरनि खे चयो त स्वयंभूमन ऐं सतरूपा जो मन करदम जीअ जे चङी जाइ ॾिसण करे ख़ुशि थियो। जॾहिं स्वयंभूमन ऐं सतरूपा पाण में करदम जी खे देवहूति पंहिंजी धीअ परणाइण वास्ते वीचार कयो, स्वयंभूमन करदम रखेश्वर जे साम्हूं हथ जोड़े चयो त ए महाराज, नारद जीअ जी ज़िबानी तव्हांजा गुण ॿुधी मुंहिंजी धीअ देवहूति तव्हां सां शादी करण जी इच्छा रखी आहे। उन पंहिंजी माता सां हाल कयो हो, जो मां पंहिंजी स्त्री खां ॿुधी देवहूति समेत तव्हां वटि आयो आहियां। सो मुंहिंजी धीअ तव्हांजी शेवा में रहंदी। ही ॻाल्हि ॿुधी करदम रखेश्वर ख़ुशि थी चयो त ए राजा, तव्हांजो चवणु मूंखे मंज़ूर आहे ऐं जेको आदमी पंहिंजी ख़ुशीअ सां का बि चीज़ ॾिए त उहा वठणु घुरिजे, न त पोइ दुख थो थिए। उन करे मां अव्हांजे हुकुम खां ॿाहिरि न आहियां, पर हिन शर्त ते त जॾहिं तव्हांजी धीअ खे औलाद थींदो, तॾहिं मां ग्रस्त छॾे हरि भॼन करण हलियो वेंदसि। स्वयंभूमन संदसि चवणु स्वीकारियो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब 3 स्कंद 21 अध्याय संपूर्ण थियो। अगर तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।